वालिद साहब सां गॾु रसूलुल्लाह जे चेहरे जे ज़ियारत जे लाइ जो आई उहा चवे थी त मां जो साम्हूं आयसि हाणे बेटा इसे चवंदो आहे त चेतारे चवंदी आसि सभई सजणे ॻाल्हिड़ियो पर जॾहिं मुंहुं मुक़ाबिल थियासि वियूं सभई विसरी यानी तूं सोचींदो आहे त महबूब जे आॾो वेंदुसि हीअ शिकायत कंदुसि हीअ ॻाल्हि कंदुसि हीअ अर्ज़ु कंदुसि पर यार जॾहिं महबूब जे साम्हूं आशिक़ वेंदो आहे सभु ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहियूं। अल्लाह जी बाणी थी चवे मां हुजूर करीम जे चेहरे जे त कान पई निहारे सघां एतिरो रोबदार चेहरो ॾिसी त कान पई सघां पर हबीब करीम जी ज़ात बरकात के नाले मुबारक पातल हुजूर करीम जी ज़ात बरकात जे पैर मुबारक जे अंगूठे मुबारक सां गॾु जेका आंगुर मां हज़रत मैमूना थी चवे त उन आंगुर मुबारक खे ॾिसंदी रहियसि सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह छा थी चए त मां ॾिसंदी रहियसि मां मुस्तफा करीम जे चेहरे ॾे त कान निहारे सघियसि पर हुजूर करीम जी ज़ात बरकात जे पैर मुबारक में अंगूठे मुबारक सां गॾु जेका आंगुर मुबारक आहे उन ॾे निहारी थी रहियसि। इहो तो पुछे बच्चा छा थी निहारी चवे थी बाबा ख़ुदा जो कसम मूंखे इन आंगुर मथां नूर जो लाटो निकिरंदे नज़र ॾियो अचनि कदमन जो इहो कमाल हुजूर करीम जा आशिको हाणे उकाब हुजूर करीम जी ज़ात वेठा आहिनि नालेन मुबारक मथां आयो आहे उन नालेन खे खणी झपियो आहे सीने लॻायो आहे मथे परवाज़ कयो आहे। चओ सुभान अल्लाह मथे जो परवाज़ करे वियो उल्टो कई उन मां नांग हो अची ज़मीन ते किरियो ज़मीन ते जो अची किरियो सोचींदो त हूंदो त मां त मुस्तफा जे कदमनि खे चुमी ॾियण लाइ वेठुसि पर उकाब तो न सट वरी उकाब हुआ नालेन मुबारक खणी हेठि आयो रखियई मुस्तफा फरमास कर ख़बर ही तो अमर छो कयो कि या रसूल अल्लाह मां परवाज़ करे रहियो हुयुसि जॾहिं तव्हां जे सिर मुबारक जे भरिसां मुंहिंजो गुज़र थियो नूर जी जेका लाट हली रही उन नूर जी लाट मां जॾहिं मां क्रॉस कयो त पट ते पयल नालेन में अंदर वेठल नाग मां पंज अखियुनि सां ॾिठो आहे। सुभान अल्लाह चो मां हिते दलील तो तव्हांखे आशिको ॾियां हिकिड़ो ॾाढो सुहिणो दलील आहे। सुभान अल्लाह या रसूल अल्लाह मां तव्हांजे नूर जी बरकत जे सदके में नाले में पिल उहो जेको नाग हो उनखे ॾिठो आहे उलमाए मां दलील था वठनि जेकॾहिं उकाब हुजूर करीम जे नूर जी बरकत जे सदके नालेन में पिल नाग ॾिसी सघे थो त ख़ुदि मुस्तफा तुंहिंजे सीने में पिल दिलि बि ॾिसे त ॾिसी सघे थो मुमकिन आहे काने का मुस्तफा असांखे ॾिसे थो हबीब असांजी महफ़िल खां वाक़िफ़ आहे हबीब करीम खे सभु ख़बर आहे त मुस्तफा मुंहिंजा आशिक़ किथे किथे गॾु थिया आहिनि मुंहिंजा आशिक़ जो कीअं गॾु थी ख़ुशि थी रहिया आहिनि कीअं दिलि ठारे सुभान अल्लाह चई रहिया आहिनि अॼु अदा हिते पुलाह खाइण असां न आया आहियूं अॼु यादि रखो यारी जो नंगर बि कबो पर हक़ीक़त में इरादो इहो आहे त मदीने वारो राज़ी थिए। चओ सुभान अल्लाह मदीने वारो राज़ी थिए। हाणे हुजूर करीम जी ज़ात बरकात जन सैर ऐं तफरीह जे हवाले सां जंग जे तरफ़ जो रवाना थिया त हिकिड़ी भलोड़ ॾाची काफ़िले वारनि सां गॾु उते काफ़िले वारा मंज़ल अंदाज़ थियल हा यानी वेठा हा साह पटियूं तड़ कयूं गुस्ल कयूं ॾाचिन खे गाह वग़ैरह खारायूं पोइ हिते हलो मुस्तफा करीम फरमायो त इहा ॾाची ॾाढी सुठी आहे तव्हां विकिणंदो हुन चयो हा विकिणंदासीं देरी न थी ॾाची मस रसूलुल्लाह जे हवाले थी महबूब करीम जी ज़ात बरकात फरमायो त मां तव्हां ॾे हिन जी रक़म मोकिलियां थो महबूब करीम जी ज़ात बाबरकात जन तशरीफ़ वठी विया हाणे हिक ॿिए खे पिया चवनि यार ॻाल्हि ॿुधो तो जो न इहा ॾाची ॾिनी तो सुञातो केरु यार मां त कोन सुञातो
अबा तो सुञातो थी और मूंखे भी ख़बर काने तो सुञातो थी मूंखे भी ख़बर काने अरे जॾहिं तव्हां सुञातो ई कोन त कीअं ॾेई छॾी आहे उहे था चवनि असां त हुनजे जेको ॾंदनि मुबारकनि मां नूर जूं लाटूं निकिरी रहियो हो हुनजे अखियुनि मुबारकनि मां जेके नूर जा शाह निकिरी रहिया हुआ असां त रुॻो उन्हनि खे ॾिसण में पूरा हुआसीं बाक़ी विच जी ख़बर असांखे कान्हे का हाणे पाण में पिया चवनि रक़म मिलंदी हले न मिलंदी अंदरां अंदरां उन काफ़िले जे सरवाण जी घरवारी पर्दे मां थी चवे ओ काफ़िले वारो परेशान न थियो तव्हांखे रक़म मिलंदी मिलंदी हथ मथे करे सुभाणे अल्लाह जो मिलंदी कंहिं चयो ॻाल्हि बस हाणे आसरो थी वियो तूं त सुञाणे थी तोखे त ख़बर आहे सुञाणा मां बि कान थी हथ मथे करे सुभाणे अल्लाह यार इश्क जी बोली आहे सुभाणे अल्लाह जी सुञाणा मां बि कान थी जी पोइ तूं कीअं थी गवाही ॾी जी ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे जंहिं जवान तव्हां सां सौदो कयो आहे उनजो चेहरो वतो हा वलैल इज़ा सजा वारो हो तव्हां जे ताज वारो हो माता कल बसर जे ज़ुल्फन वारो हो उहो हबीब कूड़र कॾहिं न ॻाल्हाए सघंदो उहो हबीब वादे ख़िलाफ़ी न करे सघंदो मां त सिर्फ़ चेहरो ॾिसी सुञाणे वियुसि त इहो हबीब आहे इहो मुस्तफ़ा आहे इहो चूंडियल आहे इहो रसूलनि जो रसूल आहे इहो ई यतीमनि जो यार आहे एतिरे में हबीब जा सहाबी रक़म खणी आया सुभाणे अल्लाह दिल खोलो जो सुभाणे अल्लाह रक़म जो खणी आया जी वठो रक़म वाक़ई जो कंहिंजी ॾाची वठे उहो रक़म जी बाबा रक़म पोइ वठबी अवल इहो चेहरे जो दीदार वरी त कराए काफ़िले वारनि चयो रक़म पोइ वठंदासीं असां त विकामण खां पहिरियां विकामी विया आहियूं असां त विकामण खां पहिरियां विकामी चुका आहियूं रक़म बाद में वठंदासीं अवल असांखे वास्तो अथव उन जो जंहिंजा तव्हां उम्मती आहियो असांखे उन जी ज़ियारत न करायो असांखे उन सां मिलायो त सही जॾहिं हबीबन करीमनि जी ज़ात बाबरकात आया सब काफ़िले वारा सब जो सब कदमन ते सिर रखी था चवनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।